नाज़िब बुल्ली शाह करीम जो स्कूल इमारत ढही पवण करे बाड़ा खुलियल आसमान हेठि तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। नवाज़ से वधीक तफ़सील ॾिसो था बुल्ली शाह करीम मां मेरान जो रिपोर्टर इरशाद अली कातियार जी रिपोर्ट। बिल्कुल असां बुल्ली शाह करीम जे ॻोठ मुरीद सठियो में मौजूद आहियूं, जिते स्कूली बिल्डिंग न हुअण सबबि ॿार खुले आसमान हेठि तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां उस्ताद शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। मुंहिंजो नालो शाहनवाज़ आहे ऐं GBS मुरीद सठियो में पढ़ां थो। महिरबानी करे असांखे स्कूल ठाहे वञे। असां सभु ॿार खुले आसमान में वेठा आहियूं, असांखे स्कूल कोन्हे। महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए वञे। महिरबानी करे असांखे स्कूल ठारायो वञे। असीं चंडीअ नुमाइंदनि खे अर्ज़ु था करियूं त असांखे स्कूल ठारायो वञे। महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए वञे। असीं काड़े में ॿार पढ़ूं पिया, ॿार काड़े में वेठा पढ़नि, स्कूल टुटी आहे। असीं ॿाहिरि वेठा आहियूं गर्मी में, असांखे सीउ थो पइजे, असांजे घर कार में वेठा आहियूं, असांखे स्कूल खपे। स्कूल खे 12 खां 13 साल थी विया आहिनि, टुटी वियो आहे। असांजी अपील आहे त जेके बि असांजा MPA या असांजा MN आहे जे वोटनि जे बारे में अचनि था, ॿुधाईंदव स्कूल ॾींदासीं। अॼु ॾींहं ताईं को आयो न आहे, स्कूल मंज़ूर कोन कयो वियो आहे। असांजा ॿार खुले आसमान हेठां वेठा आहिनि, सर्दी हुजे या गर्मी हुजे, पोइ मास्तर बि खुले आसमान में वेठा आहिनि। ॿारनि खे तमामु तकलीफ़ आहे। असां उनखे अर्ज़ु था करियूं त असांखे स्कूल बिल्डिंग मंज़ूर करे ॾिनी वञे। साईं हीअ स्कूल 12 खां 13 साल थिया आहिनि, असांजो जेको आहे टुटल आहे, बिल्डिंग न आहे। अच्छा, हीअ तव्हां एप्लीकेशन वग़ैरह कंहिंखे ॾिनियूं आहिनि? हा, एप्लीकेशन असां ॾिनियूं आहिनि बस वारनि खे, ऐं इंफॉर्मेशन सभिनि खे आहे। TO DO या मथे जेके आहिनि सभु अचनि था, त विज़िट करे वञनि था। MPA MN सभिनि खे असांखे चयलु आहे, को रहियल कोन्हे। असां सभिनि खे चयो, पर अञा ताईं असांजो जेको आहे न बिल्डिंग न आहे ठही। असांजे ॿार तव्हां ॾिसो पिया हिते वेठा आहिनि, सीअ में बि नथा वेही सघनि, गर्मी में नथा वेही सघनि। असीं केॾांहुं वञूं, कीअं ॿारनि खे पढ़ायूं। जी बिल्कुलु, तव्हां उस्ताद शागिर्दनि जो चवणु ॿुधो। हिननि जो इहो ई चवणु आहे त 15 साल थी विया आहिनि बिल्डिंग खे टुटंदे, असांखे तालीम पढ़ाइण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। हिननि जो इहो चवणु आहे त असां चूंडियल नुमाइंदनि खे अर्ज़ु था करियूं त स्कूल जी नई इमारत ॾिनी वञे। कैमरामैन रिज़वान अली कातियार सां गॾु इरशाद अली कातियार, मेहरान TV न्यूज़, बुल्ली शाह करीम।